पर समर न जन खे साण हो त हिमायती तन जो करे छेद छपर में मुंहिंजो पुन्हो ईंदो पाण पोइ थींदी रूह रिहाण लहज़े मंझि लतीफ़ चई। अॼु असांजे प्रोग्राम स्टार्स ऑफ सिंध में जेको सितारो अॼु असां सां गॾु आहे पंहिंजी फील्ड में पंहिंजो पाण मञाईंदड़ एडवोकेट सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन लाड़काना ऐं सफदर अली गौरी साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। मां ॾाढो इंस्पायर्ड आहियां तव्हांजी महिनत मां ऐं मां इन करे पाण अची वियुसि। थैंक यू सो मच सर। असां नालो ॿुधो आहे साईं सफदर हुसैन गौरी साहब जो त असांखे हिकु कामयाबु वकालत ज़हन में क्लिक कयो आहे। सर कॾहिं तव्हांजे फैमिली में घर में तव्हां का ॻाल्हि सम्झाइणु चाहियो हुजे ऐं तव्हांजी बेगम साहिबा तव्हांखे ईअं चयो हुजे त इहा वकालत पंहिंजी ॿाहिरि हलाइजो ऐं उहे तव्हां मुतमइन न थिया हुजनि, अहिड़ो को वाक़ियो पेश आयो आहे कॾहिं? असांजो हाई कोर्ट बेगम साहिब आहे सुप्रीम कोर्ट, सो हुनजे ॾाढो असांजो जेको बि आर्ग्यूमेंट आहे न ऐं फेल ई वियो। त कानून जी शागिर्दी खां वठी करे हिकु प्रेसिडेंट ताईं जेको तव्हां सफ़र तय कयो इहो तव्हांखे कीअं तव्हांखे लॻो, कीअं गुज़रियो? मुंहिंजो शौक़ु पियो त मां इंजीनियर थियां, छो मुंहिंजो वालिद साहब बि इंजीनियर हुयो, मुंहिंजो वॾो ब्रदर बि अलहमदिल्ला इंजीनियर आहे। मूं प्रैक्टिस जॉइन कई त मूंखे अलहमदिल्ला सुठो चैम्बर मिली वियो। मिस्टर आसिफ अली मुंहिंजो सीनियर आहे हींअर बि, ऐं मूंखे प्रैक्टिस में 18 साल थी विया आहिनि। हिन विषय में मुंहिंजो जेके रिपोर्टेड जजमेंट्स 37 रिपोर्टेड जजमेंट्स मुंहिंजो आहे अलहमदिल्ला। मुंहिंजो कज़िन आहे मिस्टर हफीज़ गुलाम हुसैन, मुंहिंजो लॉ में पहिरियों उस्तादु हुओ ऐं हींअर ताईं असां मां ईअं थींदो आहे न जूनियर साल ॿिनि खां पोइ अलॻि थींदो आहे, न मुंहिंजो सीनियर चाहे थो त अलॻि थी, न मां थो चाहियां त उन खां अलॻि थियां। वकालत में फ़ाइदा कहिड़ा आहिनि, वकालत जा नुक़सान कहिड़ा आहिनि? पहिरियों त हिकिड़ी वॾी अट्रैक्शन आहे, वकील वकालत कोर्ट हिकिड़ो वॾो इमेज हूंदो आहे ज़हन में, पर इमेज सां गॾु जॾहिं माण्हू अचे थो न फील्ड में त पोइ ख़बर पए थी त कुझु ॿियो बि ज़मानो आहे। जॾहिं असां जज जा वकील थी था वञूं पोइ असां गेट था कनि त इन खां वधीक असांखे कहिड़ी ख़ुशी थींदी। हर माण्हू तक़रीबन जेको सोशल इन सोसाइटी जो हिसो आहे त उहो मोहताज आहे वकील जो रिगार्डिंग लीगल इशूज़। हर माण्हू सां लीगल इशूज़ आहिनि, चाहे उहे डोमेस्टिक फैमिली इशूज़ आहिनि, चाहे उहे सिविल इशूज़ आहिनि, चाहे उहे क्रिमिनल साइड ते हुजनि। तव्हांखे थोरी स्ट्रगल सां गॾु सब्र बि करिणो आहे। जी सर। असां वटि काफ़ी वकील शॉर्टकट्स वठंदा आहिनि, जिन जे लाइ मां ॾाढो उन्हनि खे सख़्ती सां डील कंदो आहियां। जेके नौजवान आहिनि उनखे मां सम्झाईंदो आहियां भई शॉर्टकट जे करे न वञो, ठीकु आहे। ईअं त कूड़ हर फील्ड में आहे, सिर्फ़ु बदनाम वकील थो थिए, डिस्करेजमेंट दोस्तनि खे मिलंदी आहे सिर्फ़ु इन हद ताईं जो फैमिली एक्सपेक्ट कंदी आहे। काफ़ी असांजा अहिड़ा नौजवान दोस्त आहिनि जेके LLB खां पोइ माइट शादी करे छॾींदा अथनि तकड़ में त LLB करे वियो आहे वकील थी वियो आहे। ईअं न आहे, इहो ग़लति डिसीजन आहे, या त थोरो सब्र कनि, ठीकु आहे। मां पहिरियों महसूसु पियो कयां त साईंजन जी जेकी मोहबत आहे सिर्फ़ु इहा लाकलज में आहे, पर गुज़िरियल दफ़े जॾहिं सिंध हाई कोर्ट में साईंजन खे ॾिसण जो मौक़ो मिलियो त साईं अकेले सिर्फ़ु जिथे बीहे पियो त उते वकीलनि सीनियर जुड़ियल वकीलनि जी रश लॻी पई वञे, मेड़ाप लॻी वञे पियो। मां पाण ॿियनि मां बि अट्रैक्ट थींदो आहियां, कंहिं सुठे माण्हू खे ॾिसंदो आहियां उनजे भरिसां वञी बीह रहंदो आहियां ऐं दिलि चवंदी आहे हुन सां ॻाल्हायां या उनखे ॿुधां। इवन मुंहिंजो स्टाफ जेके मूंसां गॾु क्लर्क्स आहिनि कोर्ट जे अंदरि, कॾहिं बि उन सां मदद कोन कंदो आहे, छो जो हिकिड़ी शइ मोहबत में थी वञे कनि था ऐं मोहबत ॾियूं था, मोहबत मिले थी, बसि ॿियो छा खपे असांखे। इन मरहलनि में कॾहिं तव्हांजे मथां का अहिड़ी सिचुएशन आई त तव्हां सोचियो हुजे त काश जेकॾहिं मां वकील न हुजां? काफ़ी दफ़ा आहे। अच्छा, असांजे ऑडियंस सां शेयर कजो कुझु ॻाल्हि। एज़ अ प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन तव्हां उहे कहिड़ा कहिड़ा कम कया जेके अवल न थी सघिया हुया लाड़काना जी तारीख़ में, या के ॿिया अहिड़ा कम जेके तव्हां पंहिंजे दौर में लाड़काना बार एसोसिएशन बिलावल भुट्टो ज़रदारी सां तव्हांजी मुलाक़ात थी ऐं तस्वीरूं सॼे लॉ जे शागिर्दनि लॉ जे माण्हुनि ॾिठियूं या आवाम ताईं पहुतूं, त उन सां असांजी मीटिंग कहिड़े टॉपिक ते थी तव्हांजी? वाक़ई में तो पहिरियों दफ़ो ईअं थियो जॾहिं इलेक्शन थी, असांजी रिज़ल्ट अनाउंस थी, छो जो असांजो PLF पैनल हुयो त PLF जे पैनल जे हवाले सां असांजे चेयरमैन PPP मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उहो ॾाढो ख़ुशि थिया। उन्हनि ट्वीट कयो लाड़काना बार जे हवाले सां, पोइ मेन स्ट्रीम मीडिया में सोशल मीडिया में जिते किथे त भई लाड़काने में इलेक्शन थी आहे ऐं कटे विया ऐं चेयरमैन साहब ॾाढो ख़ुशि थियो, मुबारक हुई। जेके प्रोफेशनल डिग्रीज़ आहिनि उन्हनि मां असांजी LLB तमामु सुठी डिग्री आहे ऐं जेकॾहिं तव्हांजा ॿार चाहिनि था त असां लॉ कयूं त तव्हां उन्हनि खे इंकरेज कयो, सपोर्ट कयो।